अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां मोहम्मद कासिम मलाज तुंहिंजी यादि प्रोग्राम सां गॾु तव्हां सां हाज़िर थियो आहियां। तुंहिंजी यादि प्रोग्राम में अॼु जो प्रोग्राम आहे रईस गुल मोहम्मद निगारी जे नाव। जी हाँ, चौथी वरसी जे हवाले सां हीउ प्रोग्राम रईस गुल मोहम्मद निगारी जे नाले कजे थो। साइमिया टंडोलार ज़िले जे तहलके झंडोमरी जी यूसी मिसण जे मेन शहर मिसण वॾी हिकु तारीख़ी शहर जी हैसियत रखे थो। मिसण वॾी जो शहर इल्मु अदब अमन मोहब्बत एहसास ऐं भाईचारे जे हवाले सां त पंहिंजो मक़ाम रखे थो, पर साईं मुंहिंजा हिन शहर खे इंसानी ख़िदमत वारे किरदारनि में पिणु अनेक मसीहा पैदा कया आहिनि। साईं मुंहिंजा जेकॾहिं असीं हिन शहर खे त छा पूरी सिंध खे हीरनि ऐं मोतियुनि जी खाण चऊं त बि घटि थींदो, जॾहिं अहिड़ियुनि अमल माणक सां परवरदिगार पिणु मोहबत कंदो आहे, छाकाणि त अहिड़ा किरदार इंसान ज़ात सां मोहबत वारो सफ़र में पाण कुशाला कढी ॿियनि इंसाननि खे ख़ुशियूं ॾींदा आहिनि। साईं मुंहिंजा सिंध धरती जे अहिड़नि ई इंसाननि मां ॿ गणनि वारो अनमोल शख़्स मिसण वॾी वासी मिठड़ी मुल्क जो मालिक इंसान सां प्यार कंदड़ अमीर दिल वारो ग़रीब दोस्त माण्हू मरहूम रईस गुल मोहम्मद निगारी पिणु हिकु। साईं मुंहिंजा रईस गुल मोहम्मद निगारी जी ज़िंदगी ते रोशनी विझंदासीं त रईस गुल मोहम्मद निगारी मिसण जे पटेल घराणे पीरबख्श निगारी जे घर में 1940 में जनम वरितो। साईं मुंहिंजा पाण समेत पाण 4 भाइर हुआ, पाण सभिनी में वॾो हो मोहम्मद इस्माइल, इमाम बख्श ऐं अली मोहम्मद निगारी संदसि भाउनि में शुमार आहिनि। साईं मुंहिंजा रईस गुल मोहम्मद निगारी 2 शादियूं कयूं ऐं संदसि माइटाणी शादी मां 2 पुट, हिकु मोहम्मद रहीम ऐं मुख्तार निगारी हुआ ऐं संदसि उन मां 4 न्याणियूं हुयूं। संदसि ॿी शादी हादसाती हुई, उन मां पुण 3 पुट मोहम्मद इकबाल, लियाकत अली ऐं मोहम्मद हाशिम निगारी आहिनि। साईं मुंहिंजा हिते पुण हिन मां 4 न्याणियूं आहिनि। पाण आबादगार कारोबारी शख़्सियत सां गॾु सियासी शख़्सियत सां पिणु सुञातो वेंदो। संदसि सियासी वाबस्तगी मुस्लिम लीग नून सां हुई, पाण आख़िरी दम ताईं मुस्लिम लीग नून सां रहियो। पाण मुस्लिम लीग नून ज़िले टंडोलार जो जनरल सेक्रेटरी पिणु रहियो। सियासी वाबस्तगी हुअण जे करे खेसि जेल जो मुंहुं बि ॾिसणो पियो। साईं मुंहिंजा संदसि रूहानी मोहबत साबिक़ ज़िले काउंसिल टंडोलार जे चेयरमैन मखदूम मियूं अली मोहम्मद वलारी जिन सां हुई ऐं वलारी ख़ानदान सां हुई। पाण वलारी ख़ानदान जी तमामु घणी इज़त ऐं एतिराम कंदो हो। साईं मुंहिंजा पाण हसमुख माण्हू हो, नंढे वॾे सां खिली करे पेश ईंदो हो। संदसि अहिड़े ई किरदार जे करे हितां जा रहवासी पिणु साणसि मोहबत कंदा हुआ ऐं इज़त ऐं एतिराम कंदा हुआ। संदसि अनमोल किरदार ते जेकॾहिं असां तफ़सील सां ॻाल्हायूं त रातिनि जूं रातूं खुटी वञनि, ऐं जेकॾहिं तफ़सील सां लिखूं त हिकु किताब जी सूरत इख्तियार थी सघे थी। साईं मुंहिंजा इहे हसमुख माण्हू नंढे वॾे सां खिली करे पेश ईंदड़ हो ऐं हीउ तमामु बहितरीन किरदार जो मालिक हो, ग़रीब गुरबे सां प्यार कंदो हो ऐं हिन अवाम जी ख़िदमत करण जे लाइ इलेक्शन में पिणु हिसो वरितो। लेकिन हितां जे जिनी सियासी पिंडतनि हिन खे अॻिते अचणु न ॾिनो ऐं हिन खे कामयाबु थियणु न ॾिनो, तंहिं बावजूदि हिन पंहिंजी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखियो, यानी अवाम जी ख़िदमत कंदो रहियो। हीउ अहिड़ो अनमोल किरदार असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। 1 अगस्त 2017 ते हिन पंहिंजो दम परवाज़ कयो। जी साईं मुंहिंजा रईस गुल मोहम्मद निगारी जे हवाले सां ही प्रोग्राम हो तुंहिंजी यादि। अॼु जो प्रोग्राम जो इख़्तिताम करियूं था हिन दुआ सां त या अल्लाह साईं रईस गुल मोहम्मद निगारी समेत तमामु जेके मरहूम आहिनि उन्हनि खे जन्नत फिरदौस में अला मक़ाम अता फरमा ऐं पोइरनि खे सबूर जी तौफ़ीक़ अता फरमा त अल्लाह पाक उन्हनि ते रहम फरमा, उन्हनि जी गुनाहनि जी बख़्शिश फरमा। आमीन सुम आमीन। इन प्रोग्राम सां गॾु मोहम्मद कासिम मल्ला खे इजाज़त ॾींदा त अल्लाह निगहबान।